नाज़िर लाड़काने में समाजी तंज़ीम तरफ़ां माज़ूर माण्हुनि लाइ हिकु रोज़ा मुफ़्त कैंप लगाई वई, जंहिंमें अमरीका ऐं बर्तानिया मां माहिर डॉक्टरनि माज़ूरनि जी चकास करे खेनि मुफ़्त दवाऊं ॾिनियूं वयूं। उन हवाले सां ॾिसो था अकरम शेख जी ही रिपोर्ट। लाड़कानो में होमलेस सदका इंटरनेशनल लाड़कानो तरफां माज़ूर माण्हुनि लाइ हिकु ॾींहं जी मुफ़्त तबी कैंप लगाई वई, जंहिंमें अमरीका यूके खां आयल माहिर डॉक्टरनि तरफां 3 खां 18 सालनि जी उमिरि जे माज़ूर माण्हुनि खे मसनूई हथ लॻाया विया। फ्री कैंप में पूरी सिंध जे 50 खां वधीक माज़ूर माण्हुनि शिरकत कई। इन मौके ते लंडन खां आयल डॉक्टर वकार कुरैशी, सदरुद्दीन शेख, अब्दुल फत्ताह शेख ऐं शेख सरफराज मेहरान टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त मुख़्तलिफ़ हादसनि में माण्हू हथनि खां माज़ूर बणिजी वञनि था या पैदाइशी तौर ते हिकु हथ खां माज़ूर माण्हुनि खे मसनूई हथ लॻाए उन्हनि खे कुझु ख़ुशी ॾियण जी कोशिश कई आहे। मशीन में या शुगर जे या एक्सीडेंट जे रोड एक्सीडेंट जे उन में जो बाहूं जेके कपिजी वियूं आहिनि, जंहिंमें कुझु नियाणियूं बि आहिनि ऐं कुझु छोकिरा बि आहिनि। उन्हनि जे लाइ असां हिकु ॾींहुं कैंप हणाई आहे। माज़ूर अफ़राद लाइ कैंप लॻाई आहे, जंहिंमें सिंध खां मुख़्तलिफ़ इलाइक़ा खां माज़ूर अफ़राद जिनजी कुटर मशीन में या इलेक्ट्रिक शॉर्ट जे करे या शुगर पेशेंट जे करे उन्हनि जे थोरी बांह कटिजी वई आहे, त हुननि जे लाइ फ्री ऑफ कास्ट हिन ग़रीबनि जो इलाजु करे उनखे मसनूई बांह वग़ैरह लॻाए ॾींदा। असांजी पहिरीं कैंप लगाई आहे 3 सालनि खां वठी 18 सालनि जी। अॼु मुख़्तलिफ़ शहरनि खां मुख़्तलिफ़ ज़िलनि खां हिते दोस्त बि आयल आहिनि ऐं डॉक्टर साहिब बि आयल आहिनि यूके खां बि। हम कराची से आए हैं और यहाँ पे कैंप लगा है। यहाँ पे हमने डॉक्टर से चेकअप करवाया और उन्होंने बोला है कि आपका हाथ लग सकता है। मुझे नंढड़ी जो पैदाइशी तौर ते हथ जो प्रॉब्लम हुयो, मसलो हुयो ऐं पोइ उनखे जेको आहे त असां काफ़ी टाइम खां वठी वेट कंदा पिया आहियासीं त डॉक्टरनि जेको असांखे चयो त हीअ 10-12 सालनि जी उमिरि खां पोइ लॻंदो, त उनजे करे जेको आहे असां वटि हिते वरी असां इन फेसबुक ते एड ॾिठोसीं ऐं पोइ उन सिलसिले में असां हिननि सां राब्तो कयोसीं ऐं अॼु उनजी माशाल्लाह टीम आयल आहे डॉक्टर साहिब वारनि जी ऐं उन्हनि जेको आहे मुंहिंजी नंढड़ी जो चेकअप वग़ैरह कयो ॾिठो ऐं उन्हनि असांखे हिकिड़ी तमामु बहितरीनु सुठे अंदाज़ में उमेदु ॾियाराई आहे त इंशाअल्लाह ताला आर्टिफिशियल जेको आहे त उहो असां तव्हांखे कराए ॾींदासीं। असांजे मुआशरे में काफ़ी ख़ुसूसी अफ़राद रहनि था, जंहिंखे असांजी हमदर्दी ऐं ताउन जी ज़रूरत आहे।